इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट में नेब तरमीम केस की ॿुधणी की शुरुआत ते अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान के वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश कयो वियो। रिपोर्ट मूजिब चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साजी सबराही में 5 रुकनी लॉर्जर बेंच केस की ॿुधणी करे रहियो आहे। बेंच में जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस जमाल मंदुखैल, जस्टिस अतहर मनल्ला ऐं जस्टिस हसन अज़हर रिज़वी शामिल आहिनि। इमरान ख़ान के आसमानी कलर की कमीज़ पातल है। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी अटॉर्नी जनरल के रोस्ट्रम ते घुरायो। वकील ख्वाजा हारिस भी रोस्ट्रम ते अची वियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी ख्वाजा हारिस सां ॻाल्हाईंदे चयो त अवां असल केस में वकील हो त अवां जी न अचण ते मायूसी हुई। असां अवां जे मौक़िफ़ के भी ॿुधणु चाहींदासीं। छा बतौर वकील के तौर ते अवां फीस जो बिल जमा करायो? जंहिं ते वकील ख्वाजा हारिस जवाब ॾिनो त मूंखे फीस न घुरिजे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त अवां समूरनि वकीलनि खां सीनियर आहियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।